अस्सलाम वालेकुम। मां आहियां रज़ा बुरड़ो, एग्रीकल्चर ऑफिसर, एग्रीकल्चर एक्सटेंशन लाड़काणो। हाणे जेको अॼुकल्ह असां वटि जेको हिन वक़्तु कणिक जो लाभ थी वियो, उन खां पोइ असांजा जेके आबादगार आहिनि, असांजा जेके हारी आहिनि, उहे छा कंदा आहिनि, जो कणिक जी जेका बाक़ियात बचंदी आहे उनखे जेको आहे सो बाहि ॾींदा आहिनि। हाणे असां वटि उनखे बाहि ॾेई साड़ियो थो वञे, जेको इंतिहाई नुक़सानकार आहे। उन जा सबब आहिनि काफ़ी, पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो त उनखे बाहि न ॾियणु खपे। छो त जेकॾहिं असां उनखे कणिक जी बाक़ियात खे, उन्हनि ॾांडनि खे, उन्हनि जी कांगड़ी खे जीअं बाहि ॾियणु चऊं त कांगड़ी चवंदा आहिनि असांजा माण्हू, कांगड़ी खे बाहि ॾियणी आहे। हाणे कांगड़ी खे बाहि ॾियण सां छा थींदो त उहो हिकिड़ो नामियाती मादो आहे। जेकॾहिं असांजी ज़मीन में वञे हा त उहो ऑर्गेनिक मैटर यानी नामियाती मादो थिए हा, ऐं उहो नामियाती मादो ज़मीन जी लाइ वधि खां वधि फ़ाइदेमंद हूंदो आहे। उहो ज़मीन जे लाइ सम्झो त खुराक हूंदो आहे, ज़मीन जी जान हूंदो आहे। उहो असां बाहि ॾेई साड़े था छॾनि असां वटि। ऐं उन खां पोइ उन में जेके काफ़ी न्यूट्रिएंट हूंदा आहिनि, ख़ासि करे नाइट्रोजन, जेका असां यूरिया नाइट्रोजन जे करे ॾींदा आहियूं, त उहा नाइट्रोजन बि साड़ियूं था पंहिंजी हथ सां, उहा सल्फर बि साड़ियूं था। उन खां बाद जेको उनजो जेका बाहि लॻे थी, वॾो जेको नुक़सानु थिए थो, हाणे उहा बाहि छा थी करे, जेके अंदरि असांजा जेके फ़ाइदेमंद जीत आहिनि या उहे माइक्रोब्स आहिनि, जेके जरासीम, फ़ाइदेमंद जरासीम आहिनि, उहे बि जेके आहिनि उन सां गॾोगॾु साड़ियूं था। बाहि अचण सां टेम्परेचर ज़मीन जो वधी थो वञे ऐं ज़मीन ख़ुदि डिग्रेड थिए थी, ज़मीन खे ख़ुदि जेको आहे सो नुक़सानु थिए थो। उन जी हेल्थ ते, उन जेके ज़मीन में जरासीम आहिनि, उहे जेके कम जा आहिनि, उहे बि सड़ी था वञनि। नतीजे तौरु असां पंहिंजी ज़मीन सां वॾी दुश्मनी कयूं था। उन हवाले सां इन खां अलॻि जेको ॿियो मामिलो क्रिएट थिए थो, फ़ाइदेमंद जीत बि मारियूं पंहिंजा, फ़ाइदेमंद माइक्रोब बि मारियूं पंहिंजा बाहि ॾेई, पंहिंजा न्यूट्रिएंट बि घटायूं, ज़मीन जी जेका सिहत आहे, जेका ऑर्गेनिक मैटर आहे, उहो बि ख़तमु कयूं उनखे बाहि ॾेई। ऐं जेकॾहिं असां इनखे रोटावेटर सां जेको आहे सो ज़मीन में मिलाए छॾियूं, त मां सम्झां थो इहो ज़मीन जी न्यूट्रिएंट, जेके ज़मीन जा खुराकी जुज़ा बि वधंदा, ज़मीन जी ज़रख़ेज़ी वधंदी, ज़मीन जी सिहत वधंदी, ज़मीन जी सस्टेनेबिलिटी वधंदी, जटरादार ज़मीन थी पवंदी। अॻिते जे लाइ बि फ़ाइदेमंद हूंदो, छो त ज़मीन असांजी जेका हूंदी आहे उहा नसुलनि जे लाइ हलाईंदी आहे। हिकिड़े नसुल खे न हलाईंदी आहे, पर असांजा ईंदड़ नसुल बि इन ई ज़मीन ते पलबा, इहा ई पैदावार इन तां फ़सुलनि जी पैदावार खणी ई पंहिंजो गुज़र सफ़र कंदा। त असांखे ऐं उन खां बाद जेको आहे सो जॾहिं असां इनखे बाहि था ॾियूं, त उन मां जेको स्मोक निकिरे थो, जेका कार्बन डाइऑक्साइड निकिरे थी ऐं कार्बन मोनोऑक्साइड निकिरे थी, त उहो धुओं ऐं सल्फर उन मां निकिरे थी गैस, सल्फर डाइऑक्साइड, सल्फर, त उहो जेको छा थो करे, असांजे इन में माहौल में पॉल्यूशन क्रिएट करे थो, हिकिड़ी आलूदगी बि उन सां थिए थी। ऐं उन खां बाद में इंडिया में जेको आहे सो हाणे हुते उनखे बाहि ॾियण ते बैन आहे। फ़सुल जी बाक़ियात खे बाहि ॾियणु उन जे लाइ ॾंढु आहे, जुर्मानो आहे। पर असां वटि अञा ताईं असांजो आबादगार खे सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे, उहो पियो थो बाहि ॾिए, उहो अलाए कहिड़े उन हिसाब सां उनखे अलाए कंहिं ॿुधायो आहे। हाणे पुराणी उन दौर में खणी बाहि ॾींदा, अलाए छो ॾींदा, पर हिन वक़्तु जॾहिं साइंस एॾी तरक़ी करे आई आहे, उहा डेटा थी ॾिए मिलियन टन्स जेका आहे असां कार्बन असां पंहिंजे माहौल में छॾियूं था। कार्बन असां माहौल में छॾण सां असांजी आलूदगी थिए थी, माहौल असांजो आलूदा थिए थो। सो इन हवाले सां हीअ जेको आहे सो अॼु मां थोरी क्लिप रखी आहे तव्हांजे लाइ, त इहा आबादगारनि खे गुज़ारिश थी कजे त इहो ज़मीन में जेका कणिक जी बाक़ियात आहे इहा मिलायो, इनखे बाहि न ॾियो।